पान फरमाई लगा साजे असां खां हदीस अल्फाज आहिनि त उन माण्हू जे दिलि में तकबर ऐं वॾाई अची वई त हेतिरनि माण्हुनि जे विच में मूंखे पाण छो चयूं त साजे असां खां चवणु लॻो मुंहिंजो साॼो हथु कमु कोन थो करे। हदीस अल्फाज आहिनि जिन जे दिलि में पैगंबर जो हुकुम अॻियां तकबर ऐं वॾाई अची वई, मुखालफ़त कई, हमेशह लाइ साॼो हथु मुंहं जे क़रीब करे कोन सघे। अलाह जी तरफ़ खां सज़ा मिलंदी आहे जेकॾहिं क़ौम पैगंबर जो हुकुम जी मुखालफ़त कंदी आहे। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदिन नास लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। मुख़्तसर हम्द व सना ऐं दुरूद व सलात खां बाद अल्लाह रब्बुल आलमीन जे हिन काइनात जो निज़ाम अल्लाह रब्बुल आलमीन जे अख्तियार ऐं ताक़त जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन काइनात जे निज़ाम खे बग़ैर कंहिं फ़साद ऐं ख़राबी जे पंहिंजे कानून ऐं उसूल मुताबिक़ हलाए थो। अलबत जेकॾहिं हिन ज़मीन ते रहण वारा इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे कानून सां बग़ावत कंदा आहिनि, अल्लाह ताला जी नाफ़रमानी कंदा आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन जे हदनि खां किरास कंदा आहिनि, त पोइ अल्लाह ताला हिन निज़ाम जे अंदरि ख़राबी ऐं फ़साद खे बर्पा करे छॾींदो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला जी तरफ़ खां जेके आफ़तूं ऐं मुसीबतूं अचनि थियूं उन जा बेशुमार असबाब आहिनि। हिकिड़ा उहे असबाब आहिनि जिन खे असां मादी असबाब सॾियूं था ऐं ॿिया उहे असबाब आहिनि जिन खे शरई या मानवी असबाब सॾिबो। अल्लाह ताला ही दुनिया वारी ज़िंदगी असबाब सां क़ाइमु कई आहे, तंहिं करे मादी असबाब जो तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं को इंसान मादी असबाब अख़्तियार नथो करे ऐं माज़ अल्लाह ताला ते तवक्कुल ऐं भरोसे जी दावा करे थो त इहा ॻाल्हि तवक्कुल जे ख़िलाफ़ आहे। मादी असबाब ज़रूरु अख़्तियार कराइं, उन खां पोइ अल्लाह ताला ते भरोसो करणो आहे। पर हिते इहा ॻाल्हि सम्झणी आहे त मादी असबाब काफ़ी न आहिनि। मादी असबाब इंसान खे बचाए वञनि नुक़सान खां। इहो तॾहिं थी सघे थो जॾहिं मादी असबाबनि सां अल्लाह रब्बुल आलमीन जे तक़दीरी फ़ैसिलनि जो इत्तिफ़ाक़ हुजे। जेकॾहिं अल्लाह जे तक़दीरी फ़ैसिलनि जो इत्तिफ़ाक़ न आहे, इंसान केतिरा मादी असबाब इस्तेमालु करे पर नुक़सान खां बची कोन थो सघे, छो त अल्लाह जो फ़ैसिलो ग़ालिब आहे। तंहिं करे इंसान कीअं बि न सम्झे त जेकॾहिं मूं मादी असबाब अख़्तियार करे वरिता ऐं हेतिरे क़दुरु ताक़तवर थी चुको आहियां, पंहिंजो पाण जे लाइ मकान जो मज़बूत एहतमाम करे वरितो अथमि, मूंखे कंहिं शइ जी हाज़त ऐं ज़रूरत न आहे, मूंखे दुनिया जी का बि ताक़त नुक़सान पहुचाए न थी सघे, ताजो उहो माण्हू अल्लाह खां गाफ़िल थी वञे ऐं इहो सम्झी वई रहे त अल्लाह ताला जी तरफ़ खां बि मूं ते का मुसीबत अची न थी सघे, मूंखे को नुक़सान पे अची नथो सघे, मूंखे का आफ़त जेका आहे उहा आफ़त ज़दा नथी करे सघे। या गुमराही महज़ असबाब मादी ते भाड़े करे पई रहे ऐं अल्लाह ताला सुन्नत खे छॾे ॾे, या गुमराही। तंहिं करे जिते मादी असबाब जो एहतमाम ज़रूरी आहे उते अल्लाह ताला सां ताल्लुक़ ज़रूरी आहे। उन जे लाइ शरई असबाब जी हाज़त आहे, जिन खे मानवी असबाब चइबो आहे। इंसान जॾहिं
शरई असबाब जो एहतमाम कंदो आहे त अल्लाह ताला उन ते रहम ऐं करम फरमाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं के मुसीबतन का महफूज रखंदो आहे। पर जेकॾहिं इंसान उहे अल्लाह ताला जी रहमत के शरई असबाब आहिनि उनखे छॾे करे अल्लाह जे काबड़ ऐं हुज़ब जा, अल्लाह जे नाराज़गी जा असबाब अख्तियार कंदो आहे त पोइ ज़मीन ते रहण वारी मखलूक़ात जेका आहे वो अल्लाह ताला जे काबड़, गज़ब, डमर, अज़ाब ऐं सज़ा जो हक़दार थी। अॼु जे ख़ुतबा जुमा में असां इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कंदासीं त जेके अल्लाह जी तरफ़ खां आफ़तूं मुसीबतूं अचनि थियूं उन जा शरई असबाब कहिड़ा आहिनि, मानवी असबाब कहिड़ा आहिनि, त असां पंहिंजे अंदरां कमज़ोरियुनि खे ख़तमु करे पंहिंजो पाण खे अल्लाह जे अज़ाब खां बचाए सघूं। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे हक़ ऐं सच बयानु करण ऐं असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा दोस्तो, मुसीबतनि ऐं आफ़तनि जा जेके शरई असबाब आहिनि उन्हनि मंझां हिकु अहम ऐं वॾो सबबु अल्लाह ताला सां शरीक ऐं भाईवार मुक़ररु करणु, शिरक करणु, अल्लाह जी इबादत में कंहिं ॿिए खे मिलाए छॾणु। अल्लाह रब्बुल आलमीन ये सॼी काइनात इंसान लाइ पैदा फरमाई त इंसान फ़ाइदो वठे, पर इंसान जे मुतालिक़ अल्लाह जी तरफ़ खां हुकुमनामो जारी थियल आहे त हिन सॼी काइनात जी तख़लीक़ जे अंदरि तूं मूंखे अकेलो मञींदे ऐं इबादत में तूं मूंखे कंहिंसां शरीक ऐं भाईवार कोन करार ॾींदे। पर जॾहिं इंसान अल्लाह ताला सां ॿियनि खे शरीक ऐं भाईवार कंदो त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन निज़ाम जे अंदरि ख़राबी पैदा कंदे इंसान ते आफ़तूं मुसीबतूं आणींदो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ॿी जेका मख़लूक़ात आहे उहा फितरत ते आहे, उहे जानवर हुजनि, उहे पखी हुजनि, उहे वण ऐं टिण हुजनि, जेका बि अल्लाह जी मख़लूक़ आहे उहा फितरत ते तौहीद ते आहे। पर अल्लाह ताला इंसान खे दुनिया में मोकिले आज़ादी ॾेई छॾी। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर हिसाब किताब रखियल आहे इन अख़्तियार ते। जेकॾहिं अक़ीदो सही नथो रखे, अल्लाह खे नथो सुञाणे, अल्लाह ताला सां ॿियनि खे शरीक ऐं भाईवार करे थो ऐं इन ते मुज़िद आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे तौहीद जा बेशुमार दलील हिन काइनात ते पखेड़े छॾियईं। तौहीद सम्झाइण जे लाइ पैगंबरनि खे मोकिलियईं, तौहीद सम्झाइण जे लाइ किताब नाज़िल कयईं। उन जे बावजूद जेकॾहिं इंसान शिरक ते हुजे थो त अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में सज़ाऊं ॾींदो। ता त ही मोटी अचे, ता त ही मूंखे सुञाणे वठे, हिन खे ख़बर पवे ज़मीन आसमान सिज चंड ही जेका काइनात आहे इन खे का ज़ात हलाइण वारी। ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास। फन खुश्की में समुंडनि में ख़राब ऐं फ़सादी तरह पैदा थींदी आहे जॾहिं इंसान बुरी कमाई कंदो आहे, अल्लाह जी नाफ़रमानी कंदो आहे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे सज़ा चखाइण जे लाइ ऐं नसीहत ॾियण जे लाइ उनखे सज़ा ॾींदो आहे त इंसान अल्लाह ताला ॾांहुं मोटी अचे, रुजू करे पंहिंजे रब खे सुञाणी वठे। शिरक जे नतीजे में सभ खां पहिरीं ऐं वॾी कोड़ जेका आई सैयदना नूह अलैहिस्सलाम ज़माने। मूंखे ॿुधायो उन ॿोड़ खे को रोकण वारो हुयो? आसमान खां पाणी, ज़मीन खां पाणी। छो त अल्लाह ताला जो इहो फ़ैसिलो हुयो ॿिया क़ौम जेका अल्लाह ताला सां शिरक करे थी ॿुॾी मरी वञे, तबाह थी वञे ऐं पोयां अचण वारनि जे लाइ हिन क़ौमनि जे अंदरि सबक़ पैदा थी वञे। अल्लाह ताला इन वाक़े खे क़ुरान करीम जे अंदरि मुख़्तलिफ़ अंदाज़ सां बयानु कयो। फरमाए आख़िरकार इहो पाणी कीअं रोकियो? फरमाए अल्लाह जे हुकुम सां आसमान खां पाणी, ज़मीन खां पाणी। बिल आख़िर जॾहिं क़ौम ॿुॾी तबाह थी, अल्लाह ताला आसमान ऐं ज़मीन खे हुकुम ॾिनो ता त पाणी रुकिजी वञे। क़ील या अर्ज़ु इब्लई माअक या समाउ अक़्लिई वग़ीज़ल माउ वक़ुदियल अम्र वस्तवत अलल जूदी वक़ील बुअदल लिल क़ौमिज़ ज़ालिमीन। फरमाई जॾहिं फ़ैसिलो अल्लाह जो मुकमल थी चुको, क़ौम तबाह ॿुॾी बर्बाद थी चुकी त अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो ज़मीन खे पंहिंजो पाणी चूसे वञ, हुकुम न आसमान खे पंहिंजो पाणी रोके छॾ। फरमाई
जेको अल्लाह तरफ़ां फ़ैसिलो थियणो हुयो तबाही बर्बादी वो जारी थी जो। वकील बुअदन लिल क़ौमि ज़ालिमीन, फरमाई जॾहिं उहा शिरक करण वारी क़ौम तबाह बर्बाद थी त पोइ चयो वियो बर्बादी हुजे दूरी हुजे अल्लाह जी रहमत खां पनाह बि हुजे उन क़ौम जे लाइ जेका ज़ालिम क़ौम शिरक करण वारी आहे। तंहिं करे बर्बादी तबाही ऐं आफ़त जो हिकु वॾो सबबु अल्लाह ताला सां शरीक करणु। पोइ अॼु ताईं इहो अमल जारी आहे। इंसान शिरक छॾण लाइ तयारु कोन्हे। इंसान सम्झे थो अॼु बि हिन जो अक़ीदो आहे त जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन असांजी ॿेड़ी खे ॿोलण जो फ़ैसिलो करे त दुनिया जे अंदरि अहिड़ियूं ताक़तूं मौजूदु आहिनि जेके उकारे पार कंदियूं आहिनि। मूंखे ॿुधायो इहो अक़ीदो कहिड़ो न ख़तरनाक आहे ऐं क़ुर करीम जे ख़िलाफ़ आहे। क़ुर करीम इन हवाले सां वज़ाहत कई ऐं रोशनी विधी त ॿोलण वारो केरु आहे ऐं उकारे पार करण वारो केरु। वइन नशा नुग़रिक़हुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून, फरमाई जेकॾहिं असां इन्हनि ॿेड़नि खे ॿोलण जो फ़ैसिलो करियूं दुनिया जे अंदरि का अहिड़ी ताक़त नाहे जेका इन ॿेड़नि खे उकारे पार करे। पर अॼु ताईं इंसान इहो अक़ीदो रखे थो त मुश्किलातुनि में मुसीबतुनि जे अंदरि जेके इंसान फासी पवे त अल्लाह खां सवाइ अहिड़ियूं के ताक़तूं आहिनि जेके मुसीबतुनि मां ॿाहिरि आणींदियूं। अल्लाह बानो अल्लाह रब्बुल आलमीन ऐं मुसीबतुनि ज़रिए आफ़तुनि ज़रिए सैलाब ज़रिए इंसाननि खे नसीहत करणु चाहियो त हाणे ॾे ख़बर केरु आहे उकारे पार करण वारो, केरु आहे अज़ाब खां बचाइण वारो। हिन वक़्तु इहा सूरत हाल बनी जो दरगाहनि जे अंदरि पाणी आहे, जेके वॾियूं मज़ारूं ठहियूं पियूं आहिनि उहे पाणी में ॿुॾल आहिनि। कोई बि इंसान सबक़ हासिल करण लाइ तयारु कोन्हे त ॿोलण वारो केरु आहे उकारे पार करण वारो केरु। त जेसि ताईं इंसान पंहिंजे रब खे न सुञाणंदो अक़ीदा तौहीद इख़्तियार न कंदो त पोइ अल्लाह ताला जो फ़ैसिलो आहे कंहिं न कंहिं आफ़त में मुसीबत में ग़रक़ हूंदो त ही सुधरी पवे मोटी अचे। छो त हिन मुशरिक जे लाइ अॻियां जहन्नम जो अज़ाब तयारु। तंहिं करे ईअं चई सघे थो त दुनिया जे अंदरि जेके मुसीबतूं आफ़तूं आहिनि तबाहियूं बर्बादियूं आहिनि उन्हनि जे अंदरि जिते इंसान लाइ सबक़ आहे उते अल्लाह जी तरफ़ खां इंसान जे लाइ इहा रहमत बि आहे त नंढे अज़ाब खे ॾिसी करे इंसान वॾे अज़ाब खां बची। वॾो अज़ाब त जहन्नम जो आहे, बाहि जो अज़ाब आहे। हिते इंसान मुसीबतूं ॾिसी मोटंदो कोन्हे, अक़ीदे में इस्लाह कोन्हे कंदो ऐं मञण लाइ तयारु कोन्हे थींदो, पर जहन्नम में सड़ण खां पोइ ही मञे वठंदो त ग़लती थी वई। जहन्नम में पहुचण खां पोइ ये मुशरिक माण्हू इक़रार कंदा ऐं मञींदा असां ग़लती कई। रब्बना इन्ना अताना सादतना व कुबराना फज़ल्लूना सबीला रब्बना आतिहिम ज़िफ़ैन मिनल अज़ाब वलअनहुम लअनन कबीरा। फरमाई जहन्नम जी बाहि में सड़ण ऐं जलण खां पोइ इहे अल्लाह जा दरख़्वास्त रखंदा आहे असांजा मालिक असां पंहिंजे वॾनि सरदारनि जो चयो मञियोसीं तोसां शरीक ऐं भाईवार कयोसीं ऐं असांजा मालिक इन्हनि खे ॿीहर अज़ाब ॾे इन ते लानत कर। जहन्नम में पहुचण खां पोइ सम्झी वेंदा त असां ग़लती कई, पर तेसि ताईं ही इंसान मोटण लाइ तयारु आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जी तरफ़ खां जेके आफ़तूं मुसीबतूं दुनिया में ईंदियूं आहिनि उनजा जेके असबाब शरई आहिनि उन मां ॿियो वॾो सबबु ज़ुल्म करणु, ज़मीन ते फ़साद करणु, खून रेज़ी करणु। अल्लाह ताला खे हिन ज़मीन ते खून रेज़ी पसंदि न आहे, फ़साद पसंदि न आहे। ऐं जॾहिं क़ौम फ़साद कंदी आहे, खून रेज़ी कंदी आहे, पाण तबाही बर्बादी मचाईंदी आहे त अल्लाह रब्बुल आलमीन हिन निज़ाम जे अंदरि फ़साद आणींदो। उनजो हिकु मिसाल अल्लाह ताला क़ुर करीम जे अंदरि हिकु वॾे ज़ालिम फ़सादी इंसान फिरौन जो ॾिनो। फरमाई ज़ालिम फिरौन बनी इसराइल क़ौम जे बचनि खे ज़िंदा ज़बह कंदो। जेकॾहिं को ॿार पैदा थियो उनजो हुकुम जारी थी वेंदो हुयो त ॿार खे ज़बह करियो। अंदाज़ो लॻायो कहिड़ो वॾो ज़ुल्म आहे।
ऐं जॾहिं अल्लाह ताला जे हुक्म सां सैयदना मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम बनी इसराईल खे मिस्र खां वठी करे राति जे अंधेरे में निकितो आहे, फिरौन खे ख़बर पई त इहे मिस्र मां हिजरत करे रहिया आहिनि, त पोइ सुकून सां कोन वेठो, बल्कि पंहिंजी फ़ौज वठी करे उनजे पोयां लॻे थो त हिनखे पकिड़े करे त ज़ुल्म करियो। अल्लाह रब्बुल आलमीन इन ज़ालिम फिरौन खे पाणी जे अंदरि ग़रक़ करण जो फ़ैसिलो कयो। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे फ़ैसिले सां पंहिंजी क़ौम खे वठी करे समुंड मथां पार थी वञे थो त ज़ालिम फिरौन पंहिंजी फ़ौज समेत समुंड जे विच में अची वञे। फलम्मा अदरकहुल ग़रक़ क़ाल आमनतु अन्नहु ला इलाहा इल्लल्लज़ी आमन बिही बनु इसराईल व अना मिनल मुस्लिमीन। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे तक़दीरी फ़ैसिले ज़रिए मूसा अलैहिस्सलाम उन ते ईमान आणण वारनि खे मौइज़े तौर ते बचाए वरितो। समुंड साॻियो, दरिया साॻियो आहे, उन समुंड मंझां अहले ईमान खे मोमिननि खे वाट मिली वञे थी, रस्तो मिली वञे थो। पर ज़ालिम फिरौन जॾहिं ॿुधण लॻे थो तॾहिं चवणु लॻो आउं मुस्लमान आहियां, आउं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ां थो, आउं ईमान वारनि मंझां आहियां। गौर करियो क़ुरान करीम जे अल्फाज़ ते त ॿुधण जे टाइम ते टे कलमा ॻाल्हाई, ईमान आणियां थो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ां थो, मुस्लमान आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन तरफ़ खां जवाब छा मिलियो? आल आन वक़द असैत क़ब्ल व कुंत मिनल मुफ़्सिदीन। ए ज़ालिम फिरौन, हाणे थो कलमो पढ़ी, हाणे थो ईमान आणी, हालांकि हिन खां अॻु में सॼी ज़िंदगी तूं फ़साद कंदो रहियो आहीं। जंहिं महिल मालूम थियो त जेकॾहिं हिन ज़मीन ते फ़सादी क़िस्म जा माण्हू, ज़ालिम क़िस्म जा माण्हू ज़्यादा थी वञनि त अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन वारनि जे लाइ बर्बादी, तबाही ऐं आफ़तनि जो फ़ैसिला जारी कंदो। इहो ज़ुल्म, ये तबाहियूं, ये नुक़सानात, इहो जबर अॼु ताईं जारी आहे। अॼु ताईं इंसान ज़ुल्म ऐं फ़साद मंझां हथ कढण लाइ तयारु कोन्हे। तव्हां ॾिसंदा हूंदा केतिरा माण्हू आहिनि जिन खे अल्लाह ताला मालो दौलत ॾिनी आहे, खज़ानो ॾिनो आहे ऐं जिस्मानी ताक़त ॾिनी आहे, पर उहे इन्हनि शयुनि जो ग़लति इस्तेमालु कंदे ग़रीबनि ऐं मिस्कीन ते ज़ुल्म कंदा आहिनि, यतीमनि खे धिकारींदा आहिनि, मिस्कीन जो ख़्यालु कोन आहिनि कंदा, बेवा औरतुनि जी इज़त न आहिनि कंदा। इन लाइ जो अल्लाह उन्हनि खे माल दौलत सां नवाज़ियो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि मुआशरे जे माण्हुनि खे ॾिधो आहे जेके ज़ईफ़नि, कमज़ोरनि जो लिहाज़ कोन था रखनि। अराइत अल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिक अल्लज़ी यदउल यतीम वला यहुद्दु अला तामिल मिस्कीन। फरमाए उहो माण्हू जंहिंजो क़यामत जे ॾींहं ते ईमान कोन्हे, उनजी दिलि एॾी सख़्तु हूंदी आहे जो यतीम खे धिका ॾींदो आहे, मिस्कीन ऐं ग़रीब खे खाराइण जी का तरग़ीब ऐं शौक़ु कोन्हे ॾियारींदो, न पाण खाराईंदो आहे, न कंहिं ॿिए खे चवंदो त हिनखे ग़रीब खे खारायो। माना दिलि में अहसासु ख़तमु थी वेंदो आहे, दिलि उनजी सख़्त हूंदी आहे। अल्लाह ताला ऐं माण्हुनि जे बारे में वैल, हलाकत ऐं तबाही बर्बादी जा अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि। इन माण्हुनि जे ज़िंदगी जो मक़सदु सिर्फ़ु माल गॾु करणु, ऐं ज़्यादा मालदार हुजां, दौलतमंद हुजां ऐं माल जे नतीजे में ऐं ताक़तवर थी वञा। माल हासिल करण जे लाइ कंहिंजो खून करणो पवे, कंहिंजी इज़त वाहिणी पवे, परवाह कोन्हे। माल मिली वञे, खज़ानो जमा थी वञे, उन खज़ाने खे उहे पिया जमा कंदा आहिनि, शुमार कंदा आहिनि, ॻणींदा पिया आहिनि। उनजी सॼी ज़िंदगी जो मक़सदु माल गॾु करणु, उन माल मंझां ख़र्च करण लाइ तयारु कोन्हे। छो त माल सां मुहबत थी वेंदी आहे। अॻ में माल इन लाइ गॾु कंदा आहिनि तां त असांजा ॿिया मक़सद हासिल थियनि, पर अल्लाह रब्बुल आलमीन सज़ा जे तौर ते माल जी मुहबत दिलि में विझी छॾी। ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? माल गॾु करणो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि अहिड़े माण्हू जो ज़िक्र कंदे फरमाई वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा अल्लज़ी जमा मालन व अद्ददा यहसबु अन्न मालहु अख़लदा कल्ला लयुनबज़न्न फिल हुतमा।
वैल आहे, तबाही आहे, बर्बादी आहे उन माण्हू लाइ जेको ॿियनि जूं गिलाऊं करे, चुगलियूं हणे ॿियनि ते ऐं इज़तूं वहाए, ॿियनि जे इज़तनि जी परवाह कान्हे। अलबत हिन जो मक़सदु छा आहे? अल्लज़ी जमा मालहू अद्ददा, जेको सिर्फ़ माल खे गॾु करे थो, शुमार करे थो। यहसबु अन्न मालहू अखलदा, हिन जो इहो गुमान आहे इहो माल मूंखे हमेशह वारी ज़िंदगी ॾींदो, मूंखे परवाह कान्हे। बीमार थियसि, इलाज कराईंदुसि, माल सदाई मूंसां गॾु हूंदो, माल मूंखे ज़िंदगी ॾींदो। कल्ला लयुंबदन्न फिल हुतमा, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इहो इन जो ख़्यालु ग़लति आहे। अहिड़े माण्हू जो अल्लाह को एतिराम इज़त नाहे, बल्कि अहिड़ो हक़ीर इंसान अल्लाह ताला जी नज़र में अहिड़ो त हक़ीर आहे जो फरमाई इन खे उछलायो वेंदो जहन्नम जी बाहि। उछलायो कहिड़ी शइ खे आहे? ख़सीस हक़ीर ज़लील शइ खे उछलायो वेंदो आहे, फरमाई खे उछलायो वेंदो जहन्नम जे अंदरि, ऐं जहन्नम जी बाहि हिन जे दिलि ताईं पहुचंदी। जंहिं दिलि जे अंदरि दुनिया जी लालच आहे, दुनिया जो हिर्स आहे, ग़रीब मिसकीन जे हक़ जी का परवाह कोन्हे, माण्हुनि जी इज़तुनि जो सौदागर आहे ऐं माल जी मुहबत आहे। फरमाई माल जी मुहबत तॾहिं घटि बि जॾहिं दिलि ताईं जहन्नम जी बाहि पहुचंदी। त मुंहिंजो दोस्तो, ॿियो वॾो सबबु दुनिया जे अंदरि आफ़तनि, मुसीबतनि ऐं तबाहियुनि जे अचण जो हीउ आहे त इंसान फ़साद कंदो, ज़ुल्म कंदो, ऐं उन ज़ुल्म जे नतीजे में, फ़साद जे नतीजे में अल्लाह रब्बुल आलमीन हिन निज़ाम में ख़राबी ऐं फ़साद पैदा करे छॾींदो। मुंहिंजो दोस्तो, आफ़तनि मुसीबतनि जा जेके शरई असबाब आहिनि उन्हनि मंझां हिकु वॾो सबबु तकब्बुर ऐं गुरूर आहे, वॾाई आहे, लापरवाही आहे। तव्हांजो इहो गुरूर वारो इंसान, तकब्बुर वारो इंसान पंहिंजे रब खे विसारे छॾींदो, न अल्लाह जे मख़लूक़ जो हक़ अदा कंदो आहे, न उहो अल्लाह जो हक़ अदा कंदो आहे, उहो सभु कुझु विसारे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि मुतकब्बिर इंसाननि जो, मग़रूर इंसान जो ज़िक्र कंदे कारून जो नालो वरितो। फरमाई उन वटि एॾा वॾा ख़ज़ाना हुया जो उन जे ख़ज़ान जूं चाबियूं ताक़त वारियूं जमातूं खणंदियूं। हाणे अल्लाह ताला जॾहिं दौलत माल अता फरमाए त इंसान ते लाज़िम आहे त अल्लाह जे मख़लूक़ जा हक़ अदा करे, अल्लाह जा हक़ अदा करे ऐं अल्लाह जे अहसाननि ऐं नेमतनि जो शुक्रगुज़ार थी करे ज़िंदगी बसर करे। पर फरमाई कारून जे अंदरि तकब्बुर ऐं वॾाई अची वई ऐं हू चवणु लॻो त हीउ ख़ज़ानो, हीउ माल, हीउ दौलत, ॿियो सभु कुझु मूं पंहिंजे महिनत सां कमायो। माना अल्लाह जे नेमत जो इनकार ऐं अल्लाह जे मख़लूक़ जो उहो हक़ अदा करण लाइ तयारु कोन। माण्हुनि खे सम्झायो त अल्लाह जे मख़लूक़ जा हक़ अदा कर, अल्लाह जे अहसान खे यादि कर, पर तकब्बुर ऐं गुरूर जे अंदरि अल्लाह जी यादि विसारे जो। क़ुरान करीम अल्लाह रब्बुल आलमीन मालदार इंसान कारून जेको बख़ील ऐं कंजूस बि हुयो उन जो ज़िक्र कंदे फरमाई त माल ऐं दौलत उन खे तबाह बर्बाद करे छॾियो, गुरूर ऐं तकब्बुर में आणे छॾियईं। हिकु ॾींहुं पंहिंजे माल ऐं दौलत ऐं ख़ज़ाने खे ॿाहिरि आंदई। तव्हां त दुनिया ॾिसे त कारून वटि ख़ज़ानो केॾो वॾो आहे, ॾिसण वारा ॾिसनि पिया अहिड़ो वॾो कारून जो ख़ज़ानो आहे। दुनियादार इंसान ख़्वाहिश करणु लॻा काश जे करे असांखे बि कारून वांगुरु ख़ज़ानो मिले। फरमाई फख़सफ़ना बिही व बिदारिहिल अर्ज़, असां उन कारून खे उन जे ख़ज़ाने समेत ज़मीन में धंसे छॾियोसीं। दुनिया जी का बि अहिड़ी ताक़त न हुई जेका उन कारून खे अल्लाह जा ज़ाब खां बचाए सघे। जंहिं महिल ख़बर पवे थी त जेकॾहिं इंसान जे दिलि में तकब्बुर गुरूर वॾाई आहे, अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि उन जेका आफ़त ऐं मुसीबत आणे छॾींदो आहे, पाण तबाह थी वेंदो आहे, पर ॿियनि जे लाइ नसीहत, सबक़ ऐं इबरत बाक़ी रहंदी आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन तकब्बुर करण वारनि माण्हुनि जा बेशुमार मिसाल ॾिना। उन्हनि मंझां हिकु माण्हू हुयो जेको यमन जो बादशाह आहे, नालो उन जो अबराह आहे। तकब्बुर केतिरे क़दुरु आहे, वॾाई केतिरे क़दुरु आहे, एतिरे क़दुरु वॾाई ऐं तकब्बुर आहे जो इरादो कयईं त वञी करे काबतुल्लाह खे शहीद करणो। अंदर लॻायो, गौर करियो त जेकॾहिं मालो दौलत अची वञे,
उहिदो वॾो मिली वञे, सिपाही फ़ौज मिली वञे, त इंसान जो दिमाग़ केॾो ख़राब थी वेंदो। 60,000 जी फ़ौज वठी करे मके शरीफ़ जे वेझो बहतो इन इरादे सां त काबतुल्लाह ते हमिलो करणो आहे। दिमाग़ में तकबर वॾाई आहे, गुरूर आहे त मुंहिंजे साम्हूं को माण्हू नथो अची सघे, मुंहिंजी हेॾी सारी फ़ौज, मुंहिंजी ताक़त आहे, हाथियुनि जे लश्कर ते उहो माण्हू सवार आहे, साम्हूं केरु नथो अची सघे। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया वारनि जे लाइ अबरह जहिड़े वाक़िए खे क़ुरान करीम में बयान फरमायो। ॾिसो इंसान गौर करियो, हिकु तरफ़ तकबर गुरूर वॾाई आहे, हाथियुनि जे माण्हू सवार आहिनि, नीयत केॾी ख़राब आहे, अल्लाह जे घर ते हमले करण जो इरादो आहे, सम्झनि था त असां सां को मुक़ाबिलो कोन थो करे सघे। माना अल्लाह ताला खे विसारे चुका आहे। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील वअरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील। गौर करियो, फरमाए हिकु तरफ़ ताक़त वारी फ़ौज आहे, हाथियुनि ते सवार आहिनि, गुरूर ऐं तकब्बुर आहे, ॿिए तरफ़ अल्लाह रब्बुल आलमीन एॾी ताक़त वारी फ़ौज खे तबाह बर्बाद करण जे लाइ कंहिं गैर मामूली ताक़त जो मुज़ाहिरो कोन कयो जो साम्हूं का हेॾी ताक़त वारी फ़ौज अल्लाह खड़ी करे छॾे। न, फरमाई मूं वटि इन्हनि खे तबाह करण लाइ देरि ई कान्हे, भली ताक़त वारा पाण खे ज़राइनि था, पर अल्लाह रब्बुल आलमीन कमज़ोर मख़लूक खां कमु वठंदे पखियुनि जो लश्कर मोकिले करे उन ताक़त वारी क़ौम खे तबाह बर्बाद कयो। फरमाए हिकु तरफ़ तकब्बुर ऐं गुरूर आहे, ॿिए तरफ़ रब्बुल आलमीन उन गुरूर खे मिटी सां मिलाए छॾियो आहे। फजअलहुम कासिम माकूल, जहिड़ीअ तरह गाह खे जानवर खाईंदो आहे, वरी जेको बचंदो आहे उनखे पेरनि सां लताड़े छॾींदो आहे। फरमाई जॾहिं उन ताक़त वारे लश्कर ते पखियुनि जे लश्करनि पत्थर उछलाया त उहो लश्कर तबाह बर्बाद थियो जीअं गाह लताड़े हूंदो। तंहिं करे इन वाक़िए में अञा सबक़ मिले थो त जेकॾहिं इंसान में तकबर गुरूर हूंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे नतीजे में दुनिया जे अंदरि उन ते काफ़त मुसीबत आणींदो आहे ऐं उन जो इहो वाक़ियो दुनिया वारनि लाइ सबक़ नसीहत बणिजी वेंदी। मुंहिंजा दोस्तो, तकबर गुरूर जो हिकु मिसाल मके जे काफ़िर में मौजूदु आहे, जेके रईस सरदार हुया, चौधरी हुया, अल्लाह ताला जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर पाण उन्हनि जे अॻियां अल्लाह जे कलाम जो आयतूं पढ़ी पढ़ी ॿुधाईंदा हुया, अल्लाह जे अज़ाब खां डिॼारींदा हुया, आख़िर जो फ़िक्र ॾियारींदा हुया, शिरक खां मने कंदा हुया, पर उहे अल्लाह जे पैगंबर ते इल्ज़ाम हणंदा हुया ऐं गजवत ॻाल्हाईंदा। सही बुखारी में हदीस, हिकु ॾींहुं अल्लाह जो प्यारो पैगंबर पाण काबतुल्लाह जे सहन में निमाज़ जी हालत में सजदा रेज़ आहिनि, तेसि ताईं साम्हूं जेके काफ़िर हुया, जेके सरदार ऐं चौधरी हुया, उन्हनि खे ज़हन में कहिड़ी ॻाल्हि आई, उन मां हिकु ॿियनि खे चवणु लॻो मौक़ो ॾाढो सुठो, फलाणी जॻह ते पुछ मोयो पियो आहे, उनजी ओझरी खणी करे छो न हिन जे पुठनि ते रखी वञे। ऐं ईअं ई थियो, हिकु माण्हू वञे थो ओझरी खणी करे अल्लाह जे प्यारे पैगंबर जे पुठ ते रखे थो, पाण सजदे जे अंदरि। अंदाज़ो लॻायो, गौर करियो, इन क़ौम जे अंदरि तकबर वॾाई केतिरे क़दुरु हुई। ये सम्झण लॻा त ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे, अकेलो आहे, यतीम आहे, हीअ असांखे कुझु नथो करे सघे। उन्हनि माण्हुनि अल्लाह खे विसारे कोन सुञातऊं ते अल्लाह जो रसूल आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह जो प्यारो पैगंबर जॾहिं संदन नियाणी उहा गंदगी परे हटाई, पाण उथी विहनि था ऐं पाण बददुआ ॾियनि था। कॾहिं पाण बददुआ कोन ॾिनऊं, पर उन्हनि पाण काफ़िरनि मुतकब्बिरनि मग़रूरनि जे ख़िलाफ़ बददुआ ॾियनि। अल्लाहुम्मा अलैका बिअबी जहल, ए मुंहिंजा अल्लाह तूं अबू जहल खे पकड़ो, तूं शैबा खे, फलां फलां खे नाला वठी करे पाण बददुआ ॾिनऊं। नतीजतन अल्लाह रब्बुल आलमीन बदर जे मैदान में संद पैगंबर जी बददुआ खे क़बूल कंदे उन ज़ालिमनि मुतकब्बिरनि मग़रूरनि खे तबाह बर्बाद कयो। 70 माण्हू क़तल थिया, उनजा लाश गीले करे बदर जे पुराणे खूह में उछलाया विया। हदीस अल्फाज़ आहिनि, या ज़िलत कान्हे, वॾा माण्हू चौधरी आहिनि, प्रॉपर्टी वारा आहिनि, पर अल्लाह रब्बुल आलमीन उनखे इन तरह सां ज़लील करे
दुनिया वारनि लाइ मिसाल पैदा कयो तव्हां कीअं पंहिंजे पाननि जी मदद कंदो आहे उन लाशनि खे गीले करे खूह जे हवाले कयो। तंहिं करे इहो तकबुर जेको आहे वॾाई जेका आहे इहा अलाह खे वणे थी। तकबुर अलाह जी सिफ़त आहे। पाणे जो कमु तवाज़ो करणु आहे, निफ़रत करणु, झुकी पवणु आहे, अलाह जो हुकुम मञणु आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो, अलाह रब्बुल आलमीन तरफ़ खां जेके आफ़तूं मुसीबतूं ईंदियूं आहिनि उन जा जेके शरई असबाब आहिनि उन्हनि मंझां हिकु वॾो सबबु नाशुक्री आहे, जंहिं ते असां तमामु घणो बेफ़िक्र हूंदा आहियूं ऐं गौर कोन कंदा आहियूं त नाशुक्री कहिड़ो वॾो गुनाह आहे, पर असां गौर न आहियूं कंदा। असां पंहिंजी ग़लती ॿिए ते हणण जी कोशिशि कंदा आहियूं, पाण ते इल्ज़ाम न अचे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि इंसाननि खे हुकुम ॾिनो तव्हां मुंहिंजा शुक्रगुज़ार थी करे ज़िंदगी बसर करियो। जेके मूं तव्हां नेमतूं ॾिनियूं आहिनि जेकॾहिं तव्हां शुक्रगुज़ारी कंदा ऐं नेमतूं वधाए छॾींदुसि, नाशुक्री कंदो ऐं नेमतूं मां घसे वठंदुसि। अॼु हाय वावे लाइ त इहा सदा छा थियो, पर जॾहिं अल्लाह ताला माण्हू दौलत अता करे, ख़ुशहाली अता करे, नेमतूं अता करे त इंसान पंहिंजे रब खे सुञाणण लाइ तयारु कोन्हे, शिकायतूं कंदो आहे। जॾहिं अल्लाह ताला उहे नेमतूं कसे वठंदो आहे हिन जी नाशुक्री सबबु। तंहिं करे आफ़तनि मुसीबतनि जे असबाबनि मंझां हिकु वॾो सबबु इंसान जी नाशुक्री आहे। क़ुरान करीम जी सूरत सबा में अल्लाह रब्बुल आलमीन क़ौम सबा जो ज़िक्र कयो, फरमाई हिन क़ौम खे मूं ॿ वॾियूं नेमतूं ॾिनियूं। हिकु नेमत जो खाधा पीता फरावानी सां, खाधे पीते जी का खोट कान हुई, ऐं ॿी नेमत उन्हनि खे अमन जी ॾेई छॾी जो कंहिं क़िस्म जे दुश्मन जो ख़ौफ़ उनखे कोन। ऐं वाक़िअतन ॿ वॾियूं नेमतूं आहिनि जेके इंसान खे हलाल रोज़ी मिले ऐं अमन हासिल हुजे, इहा इलाही वॾी नेमत आहे। क़ुरान करीम अल्लाह रब्बुल आलमीन इन क़ौम जो ज़िक्र कंदे फरमाई फ़कफ़रत बिअनउमिल्लाह, इन क़ौम अल्लाह ताला जे नेमतनि जी नाशुक्री कई, क़दुरु कोन। त इहे ख़ुशहाली, माल दौलत जी फरावानी, ये खाधा पीता, ये फ्रूट, ये अनाज जेके असांखे मिलनि पिया, क़दुरु कोन कयूं। केरु ॾियण वारो आहे? अहिड़ीअ तरह सां जेको अमन अमान आहे, सुख आहे, उन जो क़दुरु कोन कयूं। अलाह ताला फरमायो त पोइ आउं सवाब अमल जे जिन्स खां ॾींदो आहे। जहिड़ो नाशुक्री कई, मूं नेमतूं खसे वरितियूं, बुख ऐं बदहाली अची वई, खाइण लाइ का शइ न हुई, ऐं बदअमनी ख़ौफ़ अची करे उन क़ौम खे विकोड़े छॾियो। अंदाज़ो लॻायो, गौर करियो त असां उन सबबनि ते तवजो ॾियण लाइ तयार न आहियूं जेके सबब अल्लाह जी तरफ़ खां आफ़तनि मुसीबतनि जा बणजंदा। क़ुरान करीम जी सूरह अल कलम में अल्लाह रब्बुल आलमीन उन माण्हुनि जो ज़िक्र कयो जिन खे अल्लाह ताला बाग़ जी शिकिल में नेमत अता करे छॾी। इन क़िस्म जूं नेमतूं अॼु बि इंसान खे हासिल आहिनि, पर क़दुरु करण लाइ तयारु न आहे, अल्लाह जो शुक्र अदा करण लाइ तयारु कोन्हे। हर उहो माण्हू जंहिंखे अल्लाह ताला नेमतनि जी फरमानी ॾिनी आहे उनखे घुरिजे अल्लाह जो शुक्र अदा करे। अल्लाह ताला कॾहिं बि नेमत में खोट कोन आणे। फरमाई असां हिन खे इहा आज़मायो जहिड़ी तरह बाग़ वारनि खे आज़मायोसीं। बाग़ वारनि खे कीअं आज़मायो वियो? फरमाई जरा असां उन्हनि खे बाग़ अता कयो, उन बाग़ खे वक़्तु सिर्फ़ु पाणी मिलंदो हुयो, उन बाग़ जे अंदरि वक़्तु सिर्फ़ु फल बि लॻंदा हुया, पर जॾहिं फल कटजण जो टाइम ईंदो हुयो त उहे यतीमनि खे, मिसकीननि खे, ग़रीबनि खे विसारे छॾींदा। उन्हनि मंझां मिसकीन जो हक़ अदा करण लाइ तयारु कोन हुया। अल्लाह ताला फरमायो आख़िरकार हिकु ॾींहुं उन्हनि फ़ैसिलो कयो त जेकॾहिं ॾींहं जे टाइम ते बाग़ जो फल लायूं था त ग़रीब मिसकीन माण्हू गॾु थी वेंदा आहिनि, उन्हनि खे कुझु ॾियणो पवंदो आहे। अंदाज़ो लॻायो इंसान में लालच केॾी वॾी आहे।
बुखल ऐं कंजूसी केॾी वॾी आहे। अल्लाह ताला अहिड़ियूं वॾियूं नेमतूं ॾेई छॾे, पर हिन जे दिलि में और ग़रीब लाइ अहसासु कंदो उनखे कुझु ॾियणो। फरमाई गॾिजी करे फ़ैसिलो कयूं त ॾींहं जे टाइम ते बाग़ जो फल लाहिणो कोन्हे, राति जे अंधेरे में, राति जे पोएं पहर में फल लाहे करे घर खणी ईंदासीं ता त कंहिं ग़रीब मिस्किन खे ख़बर न। हिकु तरफ़ उन्हनि मां इहो फ़ैसिलो कयो, ॿिए तरफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जो फ़ैसिलो उन बाग़ ते जारी थी वञे। उहो फ़ैसिलो छा हुयो? राति जे पेट में बाग़ ते अज़ाब अची वञे थो ऐं बाग़ सड़ी चट थी वञे। फताफ़ अलैहा ताइफ़ुम मिन रब्बिक वहुम नाइमून। फरमाए इहे माण्हू बाग़ जा मालिक जेके हुया, इहे पाण में मशवरो करे, मीटिंग करे, फ़ैसिलो करे त फजर जे टाइम ते, राति जे पोएं पहर में उथी करे बाग़ में पहुचणो आहे, फल लाहे अचणो आहे, हिक ॿिए खे उथारणो, जाॻाइणो आहे, देरि न थी वञे। इएं फ़ैसिलो करे सुम्ही पवनि। अल्लाह जे तरफ़ खां अज़ाब अची वञे थो बाग़ ते, बाग़ नास ऐं चट थी वञे। फजर जे टाइम ते हिक ॿिए सॾी नथा, जल्दी पहुचो बाग़ ते। फणी जॾहिं बाग़ जे दरवाज़े ते पहुता ॾिठऊं त बाग़ नास थी चुको आहे। हिक ॿिए खे चवणु लॻाए रस्तो भुलिजी विया, वाट साॻी ते कोन आयूं, ॿी का वाट आहे, हीउ पाण वारो बाग़ कोन्हे। उनमें जेको समझदार हुयो उहो चवणो ईअं कोन्हे, रस्तो साॻी वाट साॻी आहे, बाग़ पंहिंजो पर तबाह बर्बाद थी। अल्लाह ताला ये मिसाल, ये वाक़िया क़ुरान करीम में इन्हीं लाइ बयान कया आहिनि त क़ुरान करीम पढ़ण वारा गौर फ़िक्र कनि त जेके आफ़तूं मुसीबतूं आहिनि, जेके तबाहियूं बर्बादियूं आहिनि, उनजो सबबु ख़ुदि इंसान बणिजंदो आहे। हिन जा अमल अहिड़ा हूंदा आहिनि त पोइ अल्लाह ताला आफ़तूं नाज़ कंदो, मुसीबतूं नाज़ कंदो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी तरफ़ खां जेके मुसीबतूं अचनि थियूं, उन जेका असबाब आहिनि, उन्हनि मंझां हिकु वॾो सबबु हीअ आहे त इंसान अल्लाह जे दीन तां, अल्लाह जे कानून तां मज़ाक कंदो आहे। कमज़ोर ऐं ज़ईफ़ आहे, पर अल्लाह जे कानून तां ई मज़ाक कंदे देरि कोन्हे कंदो। पैगंबर नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी ठाहिण शुरू कई अल्लाह जे हुकुम सां, त क़ुरान जा अल्फाज़ आहिनि, क़ौम सुबुह शाम उतां लंघंदी हुई, क़ौम जा माण्हू चवंदा हुया अॻ में असांजे अॻियां तौहीद जी ॻाल्हि कंदो हुयो, असांजे बुतनि खे गॾवत ॻाल्हाईंदो हुयो, ऐं हाणे चवे थो अज़ाब ईंदो, पाणी पीअण लाइ कोन थो मिले, हीअ ॿेड़ी किथे हलंदी, मज़ाक कंदा हुया। क़ुरान करीम अल्लाह थी फरमायो, नूह अलैहिस्सलाम जे साथियुनि जवाबु ॾिनो त जेकॾहिं अॼु तव्हां असां मज़ाक कयो पिया त हिकु ॾींहुं असां बि तव्हां ते मज़ाक कंदासीं। ऐं ईअं ई थियो। उहे बचा जेके तौहीद वारा हुया, उहे ॿुधी विया जेके शिरक करण वारा हुया, ऐं जेके अल्लाह जे कानून निज़ाम तां, अल्लाह जे पैगंबर तां मज़ाक पिया कंदा। त मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे दीन तां, अल्लाह जे कानून तां मज़ाक इहो नंढो गुनाह कोन्हे, ऐं इहो मज़ाक हर दौर में जारी रहियो। अल्लाह ताला जे आख़िरी प्यारे पैगंबर जा सहाबा किराम जेके मुख़लिस सचा मोमिन हुया, जेकॾहिं उहे अल्लाह जी वाट में वॾे पैमाने ते ख़ैरात कंदा हुया, अल्लाह जी राह में ॾींदा हुया, त मुनाफ़िक़ चवंदा हुया ॾिसो ॾेखा थो करे, रिया थो करे। ऐं जेकॾहिं को ग़रीब मिस्कीन सहाबी खजूर अल्लाह जी वाट में खणी ईंदो हुयो त चवंदा हुया हिन खजूर मां छा थींदो, माना मज़ाक कंदा हुया। ज़्यादा ॾिण वारनि ते मज़ाक, ऐं ग़रीब मिस्कीन जेकॾहिं अल्लाह जी वाट में पंहिंजे ताक़त मुताबिक़ ॾींदा हुया त उन तां मज़ाक। ऐं वरी पुछियो वेंदो हुयो तव्हां त मुस्लमान आहियो, तव्हां त कलमो पढ़ी चुका आहियो, पोइ बि तव्हां मज़ाक छो था करियो? चवंदा मज़ाक वॾी ॻाल्हि। क़ुरान करीम अल्लाह थी फरमायो, कुल अबिल्लाहि व आयातिहि व रसूलिहि कुंतुम तस्तहज़िऊन। ऐं मुंहिंजा पैगंबर, तूं मुनाफ़िक़नि खे चओ त मज़ाक लाइ तव्हांखे अल्लाह जो दीन मिलियो आहे, अल्लाह जो आयतूं मिलियूं आहिनि, जो तव्हां अल्लाह जे आयतनि तां, अल्लाह जे कलाम तां, अल्लाह जे कानून तां मज़ाक कयो था। अॼु बि केतिरा ई माण्हू आहिनि जिन खे मज़ाक जे लाइ अल्लाह जो क़ुरान मिलियो ऐं दीनी तालीम मिली आहे, पैगंबर जी तालीम तां ही को मज़ाक करे थी, अल्लाह जे आयतनि तां, अल्लाह जे निज़ाम तां ही को मज़ाक करे। तंहिं करे इन मज़ाक जो बदिलो
इंसान खे चखणो हो। कुरान करीम अल्लाह रब्बुल आलमीन बिन गिरोहनि जो ज़िक्र कयो आहे। फरमे हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके दीनदार हूंदा आहिनि, पाबंद हूंदा आहिनि शरीयत जा। ॿिया उहे हूंदा आहिनि जेके शरीयत ते अमल करे कोन सघंदा आहिनि, पर उनजो कमु छा हूंदो आहे? दीनदार तां मज़ाक़ कंदा आहिनि, बेनिमाज़ी निमाज़ी तां मज़ाक़ कंदो आहे, रोज़ो न रखण वारो रोज़ेदार तां मज़ाक़ कंदो आहे, अल्लाह जी बात में ख़ैरात न करण वारो उन माण्हू ते मज़ाक़ कंदो आहे जेको अल्लाह जी बात में ॾे थो। फरमाई इन्नल लज़ीना अजरमू कानू मिनल लज़ीना आमनू यज़हकून व इज़ा मर्रू बिहिम यतग़ामज़ून व इज़ा इनक़लबू इला अहलिहिम इनक़लबू फ़कीहीन व इज़ा रअवहुम क़ालू इन्न हाउलाइ लज़ालून। अल्लाह ज़िक्र करे छॾियो। फरमाए हिन मुआशिरे में अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेके दीनदारनि तां मज़ाक़ कंदा आहिनि। अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं दीनदारनि खे जन्नत जा महलात ॾींदो, त पोइ उहे दीनदार इन्हनि बेदीन ऐं ॾोहारी माण्हुनि तां मज़ाक़ कंदा ऐं चवंदा तव्हां दुनिया में असां न खिलंदा हुया, मालिक असांखे माफ़ करे जन्नत ॾेई। तंहिं करे अल्लाह जे कानून तां, अल्लाह जे निज़ाम तां, अल्लाह जे फ़ैसिलनि तां मज़ाक़ कोन करणो। एॾी मुसीबत अची वई सैलाब जी, बरसाति जी, पर असांजे माण्हू खे मज़ाक़ ई सुझंदी आहे। अल्लाह ताला जे बारे में शिकायत कंदो इंसान, अल्लाह सां ते अज़ाब आंदो, मुसीबत आंदी आहे, मज़ाक़ कंदो आहे, आसमान में सुराख़ थी विया आहिनि, पाणी नथो रुके। अलाए बाना इहे मज़ाक़ कंहिं ताईं? त जॾहिं क़ौम अल्लाह जे दीन तां लाइ कानून तां मज़ाक़ कंदी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन क़ौम खे इबरत जो निशानो बणाईंदो। मुंहिंजा दोस्तो, आफ़त मुसीबतनि जा जेके असबाब आहिनि उन मां हिकु वॾो सबबु अल्लाह ताला जे पैगम्बरनि ऐं रसूलनि जी तालीम जी मुखालफ़त करणु। हिकिड़ो त आहे महद मज़ाक़ करणु, ॿियो आहे मुखालफ़त करणु, मामूली सम्झणु त मुखालफ़त सां कुझु कोन थो थिए। जॾहिं हिन दौर जे मुस्लमान जे साम्हूं प्यारे पैगम्बर जी हदीस पढ़ी वेंदी आहे त चवंदो आहे इन जी मुखालफ़त में को हर्ज़ कोन्हे, माना मुखालफ़त कंदे देरि कोन कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन अॻियनि क़ौमनि खे सिर्फ़ु इन लाइ तबाह बर्बाद कयो जो उन्हनि क़ौमनि पैगम्बरनि जी मुखालफ़त कई। क़ुर में अल्लाह ताला वाक़ियो बयानु कयो, हिकु क़ौम खे हुकुम मिलियो त तव्हां झुकी करे अल्लाह ताला खां माफ़ी जो सवाल कंदे दाख़िल थियो, तव्हांखे माफ़ कयो वञे। मुखालफ़त कंदे चवणु लॻा असांखे हिन त यानी कणिक खपे, बख़्शिश कोन थी करे। गौर करियो, अंदाज़ो लॻायो त उन्हनि क़ौमनि पैगम्बर जी कहिड़ी मुखालफ़त कई। अल्लाह ताला फरमायो छंछर जे ॾींहुं मच्छी जो शिकार कोन्हे करणो, पर खॾा हया मच्छियुनि खे गॾु कयूं, आचर वारे ॾींहुं उहा मच्छी पकिड़े वरितऊं। अल्लाह ने फरमायो तावीर कयो ऐं मुंहिंजे हुक्म जी मुखालफ़त कई ऐं मूं हुकुम जारी कयो त बांदर ऐं भोलड़ा थी वई। अंदाज़ो लॻायो, गौर करियो त अल्लाह रब्बुल आलमीन जे कानून जो एहतराम कहिड़ो वॾो आहे। पैगम्बर कानून कंहिंजो ॿुधाईंदा आहिनि? अल्लाह ताला जो। अल्लाह ताला जो आख़िरी प्यारो पैगम्बर आहे। सही मुस्लिम हदीस आहे, हिकु मां अल्लाह जे पैगम्बर अॻियां खाॿे हथ सां मानी खाई रहियो। अॼु असां केतिरा माण्हू हूंदा आहिनि खाॿे हथ सां मानी खाईंदा आहिनि, खाॿे हथ सां चांहि पीअंदा आहिनि, खाॿे हथ सां पाणी पीअंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि इहा वॾी ॻाल्हि कान्हे। पाण फरमाइण लॻा साॼे हथ सां खा, हदीस जा अल्फाज़ आहिनि त उन माण्हू जे दिलि में तकबर ऐं वॾाई अची वई त हेतिरनि माण्हुनि जे विच में मूंखे पाण छो चयूं त साॼे सां खा। चवणु लॻो मुंहिंजो साॼो हथु कमु कोन थो करे। हदीस जा अल्फाज़ आहिनि जिन जे दिलि में पैगम्बर जे हुकुम अॻियां तकबर ऐं वॾाई अची वई, मुखालफ़त कई, हमेशह लाइ साॼो हथु मुंहं जे क़रीब करे कोन सघे। अल्लाह जी तरफ़ खां सज़ा मिलंदी आहे जेकॾहिं क़ौम पैगम्बर जे हुक्म जी मुखालफ़त कंदी आहे। सही बुखारी में हदीस आहे, अल्लाह जो प्यारो पैगम्बर जंग तबूक जे सफ़र में आहिनि, राति जो टाइम आहे, पाण सहाबे किराम खे फरमाइण लॻा अॼोकी राति कंहिं बि टाइम ते तेज़ तूफ़ान, तेज़ हवा लॻंदी, अवाम जा को बि माण्हू न उथे। जेकॾहिं तव्हां वटि सवारियूं आहिनि, सवारियूं तव्हां वधी छॾियो, केर बि न उथे। हदीस में अचे थो हिकु माण्हू अल्लाह जे पैगम्बर जे हुकुम खे अहमियत कोन ॾिनी, चई कुझु कोन थो थिए। रावी बयानु करे थो राति जे अंधेरे में हिकु माण्हू उथे थो, हवा उनखे खणी करे जबलनि जे विच में वञी किराई थी। इहा सज़ा छाजी आहे? पैगम्बर जे हुक्म जे मुखालफ़त जी। अल्लाह रब्बुल आलमीन
माउ खे सज़ा ॾींदो आहे ऐं ॿियनि लाइ सबक़ रखी छॾींदो। तंहिं करे असांखे शरीअ सबबनि ते गौर करणु खपे। असांखे घुरिजे त असां पंहिंजूं कमज़ोरियूं ख़तमु करियूं ऐं अल्लाह ताला खां हिन मौक़े ते पंहिंजे गुनाहनि जो सची दिलि सां इक़रार करियूं ऐं तौबह करियूं। सची दिलि सां इक़रार त असांजा मालिक असां ग़लतियूं थियूं आहिनि, इक़रार कयूं था ऐं मञूं था। सची दिलि सां असां इक़रार करण लाइ तयारु कोन्हे। जॾहिं माण्हू सची दिलि सां इक़रार कंदो आहे, मञे वठंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे गुनाहनि खे मेटे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर जे दौर में हिकु औरत सची दिलि सां तौबह कई आहे। उहा तौबह कहिड़े क़िस्म जी आहे? ज़िना जहिड़ी ग़लती थी वञे थी, अल्लाह जे पैगंबर खे इक़रार करे थी, पाण फरमाइण लॻा ॿार पैदा थिए पोइ अचिजां। अंदाज़ो लॻायो, गौर करियो, तमामु दुनिया में ज़िंदा आबाद आहियो त उन औरत ते इहे 9 महीना कीअं गुज़रिया हूंदा। ॿार ॼमंदो 9 महीननि खां पोइ, ये 9 महीने जो टाइम, रातियूं ऐं ॾींहं जेके आहिनि, अहिड़ी औरत कीअं बसर कया? अल्लाह ताला खां माफ़ी जो सुवाल कंदे, गिड़गिड़ाईंदे, ऐं मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर, सज़ा भली जारी थी वञे, पर मञा थी ग़लती मूंखां थी आहे ऐं इक़रार करियां थी मूंखां ग़लती थी आहे। ये 9 महीना अल्लाह ताला खां माफ़ियूं घुरंदे, इस्तिग़फ़ार कंदे, ॿाॾाईंदे बसर थियनि था। जॾहिं ॿार पैदा थिए थो, औरत खे संसार कयो वञे थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो हिन औरत अहिड़ी त सची तौबा कई आहे, जंहिं करे हिन जी तौबा खे मदीने जे 70 गुनाहगारनि ते तक़सीम कयो वञे त उन्हनि खे माफ़ी मिली। अल्लाह ताला माफ़ कंदो आहे जॾहिं इंसान सची तौबा कंदो आहे, निबरत ज़ाहिर कंदो आहे, पंहिंजे ग़लती जो इक़रार कंदो आहे। पर ही क़ौम अल्लाह जे अॻियां झुकण लाइ तयारु कोन्हे। फलाणो ॾींदो, फलाणो ईंदो, फलाणो मदद कंदो, फलाणो कोन्हे पए थो, अल्लाह यादि कोन्हे। अलाए बाना जेकॾहिं अल्लाह ॿोलण जो ऐं तबाह करण जो फ़ैसिलो करे, दुनिया जी का बि ताक़त बचाए कोन थी। तंहिं करे ही टाइम इस्तिग़फ़ार जो आहे, माफ़ी जे सवाल जो आहे। ऐं ॿी नसीहत हीअ आहे त असांखे घुरिजे असां पंहिंजी ज़िंदगी क़ीमती सम्झूं। ऐं हर माण्हू सम्झंदो आहे ज़िंदगी क़ीमती आहे, हर माण्हू चवंदो आहे अलाह ज़िंदगी बचाइणी आहे। पर अल्लाह माना जॾहिं तूं सिहतमंद आहीं, तो ते का आफ़त कान्हे, तो ते का मुसीबत कान्हे, तूं पंहिंजे घर में ख़ुशि ज़िंदगी बसर करी पियो त इन टाइम जो क़दुरु कर। जो तूं चवी पियो त ज़िंदगी क़ीमती आहे, इहा ज़िंदगी असल में टाइम जो नालो, वक़्त जो नालो आहे। जेको क़ीमती ज़िंदगी आहे उनजो वक़्तु तूं कीअं पियो ख़र्च करी, फज़ूल कमनि में पंहिंजो वक़्तु ज़ाया करे रहियो आहीं, तव्हांजो मौत थी हुई। इन ज़िंदगी जो क़दुरु तॾहिं ईंदो आहे जॾहिं मौत साम्हूं ईंदी। हाणे त मरूं था, पोइ क़दुरु थींदो आहे त ज़िंदगी पूरी। अलाए माना असांखे घुरिजे त ज़िंदगी जो टाइम जेको आहे उनजो क़दुरु कंदे अल्लाह जी इबादत करियूं ऐं अल्लाह जे दीन ते तवजो ॾियूं। ख़ासि करे उहे नौजवान जेके राति जे टाइम ते सुम्हण जी नमाज़ खां पोइ देर ताईं नेट जो इस्तेमालु कंदा आहिनि, सोशल मीडिया ते वेठा हूंदा आहिनि, देर सां सुम्हंदा आहिनि, 2-3 बजे खां पोइ नतीजतन फजर नमाज़ ते अची कोन सघंदा आहिनि ऐं ॾींहं जो देर ताईं सुता पिया हूंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि असां तरक़ी पिया करियूं। अलाए माना इहा तरक़ी कान्हे। इन अमल सां तो हिकु वॾे ख़ैर ऐं भलाई खां महरूम। पहिरीं भलाई आहे त अल्लाह ताला राति सुकून लाइ पैदा कई। राति जी निंड उनजो नेमल बदल आहे ई को, तंहिं करे राति जी निंड जेका सुकून वारी आहे उन खां तूं महरूम आहे। ॿियो वॾो ख़ैर हीअ आहे त राति जे पोएं पहर में तोखे उथण जी तौफ़ीक़ कोन्हे मिलंदी। जंहिं टाइम ते उथी करे अल्लाह ताला खां गुनाह जी माफ़ी जो सवाल कयो वञे उन टाइम ते तूं सुतल हूंदो। फर्ज़ जे फर्ज़ में तूं हाज़िर कोन हूंदो आहीं। हिकु वॾे ख़ैर खां तूं महरूम आहीं। तुंहिंजी ज़िंदगी फज़ूल गुज़रे पई। अल्लाह ताला हीअ ज़िंदगी फज़ूल कम लाइ कोन्हे। तंहिं करे ज़िंदगी टाइम जो असांखे क़दुरु करणु खपे। हीउ वक़्तु इंसान खे ॿुधाए छॾे। जेको माण्हू दुनिया जे अंदरि पंहिंजे अंदरि तब्दीली न आणे, शिरक कंदो रहे, ज़ुल्म कंदो रहे, वॾाई सां रहे, उनखे वक़्तु ॿुधाईंदो आहे। हिकु ॾींहुं टाइम अची वेंदो ॿुधाईंदो आहे त तो पंहिंजी ज़िंदगी में का तब्दीली कान्हे। तंहिं करे अल्लाह ताला जेके जवानी ॾिनी आहे, जेका सिहत ॾिनी आहे, जेको ज़िंदगी जो टाइम ॾिनो आहे, इहो इंतिहाई क़ीमती आहे। हिनजो हिकु मिंट क़ीमती आहे।
असांखे घुर्जे त असां अलाह ताला ॾांहुं रुजू करियूं, अलाह जी दीन ते तवजो ॾियूं ऐं पंहिंजूं कमज़ोरियूं बीमारियूं जेके अंदरि जूं आहिनि उहे ख़तमु करे सचा पका मोमिन बणजण जी कोशिशि करियूं। इनाबत अलाह खे अलाह ॾांहुं मोटी अचूं। अलाह ताला क़ुरान करीम में जॻह जॻह ते इहा वानीबू इला रब्बिकुम, ऐं मुंहिंजा मानो तव्हां मूं ॾांहुं मोटी अचो। ये मुसीबतूं आफ़तूं तकलीफ़ूं इन लाइ ईंदियूं आहिनि तव्हां तबानो अलाह खे सुञाणे, अलाह जो हक़ सुञाणे, अलाह जे दीन ते अमल करे अलाह रब्बुल आलमीन जेके नमूनो खसींदो आहे वरी मोटाए करे ॾेई छॾे। दुआ आहे त अलाह ताला मूंखे तव्हां सभिनि खे दीन सम्झणु ऐं उहे असबाब जेके अलाह जी तरफ़ खां असबाब आहिनि आफ़तूं मुसीबतनि जा उन ते गौर करणु ऐं पंहिंजे मुआशिरे में जा उहे असबाब ख़तमु करणु ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।